नाज़रीन, कराची के गुलिस्तान जोहर वारे इलाके के खानगी होटल में एसएस न्यूज़ की सालगिरह जो केक कटियो वियो। सिंध दोस्त फोरम के नौजवानन समेत साफ़िन तोड़े सियासी समाजी अगवानन वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सीलुनि लाइ ॾिसूं था कराची मां शाहिद कोराई जी हिन रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, एसएस न्यूज़ पारा पंहिंजी नशरियात जो 1 साल मुक़रर करण खां पोइ अॼु एसएस न्यूज़ जी जेका आहे सो सालगिरह मल्हाई पई वञे। कराची खां कश्मीर ताईं जेको आहे एसएस न्यूज़ जी सालगिरह जा केक काटिया पिया वञनि। इन हवाले सां असां हिते मौजूदु आहियूं कराची जे गुलिस्तान जोहर वारे इलाइक़े में। हिते पिणु एसएस न्यूज़ जी पहिरीं सालगिरह जो जेको आहे सो केक काटियो पियो वञे। इन हवाले सां हिते मौजूदु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सभ खां पहिरियों त असां एसएस न्यूज़ खे पहिरीं सालगिरह जे मौक़े ते जेको आहे सो लख लख मुबारकूं पेश कयूं था त ही एसएस न्यूज़ हिकिड़ो नंढो चैनल वेब न्यूज़ थी करे 1 साल जे अंदरि मज़लूम अवाम जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारे पियो। ऐं असीं ॾिसूं पिया सियासी समाजी माण्हू जेके बि हिते आहिनि, जिते बि का मज़लूमनि सां ज़ुल्म पियो थिए या किथे कंहिं ग़रीब सां नाइंसाफ़ी पई थिए, असां उते एसएस न्यूज़ खे अॻभरो ॾिसूं था। हिकिड़े साल में हिकिड़ो नंढो चैनल थी ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु थियो आहे। इंशाअल्लाह तव्हां नुमाइंदनि जे ज़रिए एसएस न्यूज़ हिकु अहिड़ो ॾींहुं ईंदो जो मज़लूमनि जो अञा वधीक दुनिया में इन जो आवाज़ु मज़लूमनि जो उथारींदो। एसएस न्यूज़ जेको बि पंहिंजा इलाइक़ा आहिनि अल्हम्दुलिल्लाह मज़लूमनि जो सुठे नमूने सां पंहिंजो माना भरपूर तरीक़े सां कमकार करे पई। एसएस न्यूज़ जेको आहे तो बहितरीनु हिकु चैनल आहे कराची में जेको आहे तो तव्हांजी महिनत आहे ऐं तव्हां जेको आहे तो एसएस न्यूज़ जे ज़रिए जेको आहे तो एसएस न्यूज़ जो जेको आवाज़ु मज़लूम माण्हू जो आहे उहो तव्हां जेका तो हर जगह ताईं पहुचायो था। एसएस न्यूज़ उहा आहे जेके 1 साल में असां ॾिठो आहे, मींहुं हुजे राति हुजे ॾींहुं हुजे, मज़लूमनि जे आवाज़ जे लाइ हो न ॾिसंदा आहिनि का जगह, न ॾिसंदा आहिनि को ज़ुल्म, मतिलबु कि कहिड़ी बि जगह ते कहिड़ो बि ज़ुल्म थिए थो उनजे ख़िलाफ़ु अचे बीहंदा आहिनि ऐं मज़लूमनि जो आवाज़ु थी करे सदाईं अॻियां अचे बीहंदा आहिनि। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं हिन चैनल जा जंहिं 1 साल में असांजी सिंध में इलाही मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु सिंध दोस्त फोरम ऐं जे दोस्तनि नौजवाननि ऐं ॿियनि अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु आहे त एसएस न्यूज़ 1 साल में ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। कैमरामैन मोहम्मद हनीफ भुट्टो सां गॾु शाहिद अली कोराई, एसएस न्यूज़ कराची।